ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरुड़ा खां। फंक्शनल लीग तालका संजोरो नायब सदर फ़कीर जमील वसान रुकुन बुरुड़ा में साहबिन सां ॻाल्हाईंदे चयो त फंक्शनल लीग हिन वक्त एक अवामी ख़िदमत जो नालो आहे। बलदियाती चूंडनि में ज़िले सांगल जो अवाम फंक्शनल लीग सां गॾु आहे। गुज़िरियल 14 सालनि खां वठी सिंध ते हुकूमत कंदड़ अवाम हिसाब किताब करण लाइ सियासी तौर ते तैयार थी चुको आहे। जमील वसान वधीक चयो त बलदियाती चूंडनि में असां मुखालफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागार जी दुआनि सां कामयाबी हासिल कंदासीं ऐं हमेशह जियां अवाम जी ख़िदमत कंदासीं। ऐं फंक्शनल लीग हिन वक्त ज़िले सांगल समेत सिंध जे अवाम जो एक सियासी उत्साह बणिजी चुकी आहे। छो जो असांजा मुखालिफ़ हिन वक्त अवाम वटि पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुका आहिनि ऐं अवाम भेज पगार जे नारे हेठि फंक्शनल लीग सां गॾु आहे ऐं हाणे असांजे मुखालिफ़नि जे ठपनि हणण वारो वक़्तु ख़तम थी चुको आहे। हिन बलदियाती चूंडनि में सिर्फ़ वोटनि जो फ़ैसिलो हलंदो ऐं हू कंहिं सां गॾु आहिनि। रिपोर्ट करो आहे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकुन बुरुड़ा।